खिपरो एसटीपी तालका खिपरो में वन्यू दड़ो जे मुतासरन वटे एसटीपी वाइस चेयरमैन निसार अली कीरियो पहुतो। साण से गॾु ज़िले सदर अली ॾिनो ख़ास कली मोहम्मद रफ़ीक जलालानी, तालका सदर उस्मान कुंभार, लूणो भील, अली नवाज़ भट्टी, हुसैन तुर्क, चेतन भील, कृष्ण मेघवाड़ ऐं ॿियनि शिरकत कई। वन्यू दड़ो जे नरसिंह भील, कृष्ण, डॉक्टर हरजी गोरखा मल जिते वणियो दड़ो जे भील बिरादरी जे समय माण्हुनि एसटीपी में शमूलियत कई। एसटीपी साण से गॾु बीहण जो यकीन ॾियारियो ऐं चयो त हर मुहाज़ ते एसटीपी साण से गॾु हूंदी। इन मौके ते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं तरक़ी पसंद पार्टी वारा कंहिं बि सूरत में कंहिं जागीरदार कंहिं सरदार जा न आहियूं। जॾहिं हिननि खे 200 साल जा कार्ड आहिनि, हीअ पंहिंजे घरनि में वेठल आहिनि, त कहिड़े कानून मूजिबि हिननि खे उथारणु खपे। 200 साल ई सुतल हुआ, निंड में पियल आहे। हिननि जूं टियूं चोथियूं पीढ़ियूं आहिनि जेके अॼु हिन ते जेको सो जीअनि पियूं ऐं पंहिंजे बचनि खे महिनत मज़दूरी करे उन्हनि खे पंहिंजो ॿ वेला मानी जा ॾियनि पिया। त हिते जागीरदारी सिस्टम ईअं न सम्झनि त शहर खां ॿाहिरि हूंदा, भिटियुनि में हूंदा, सिंधी माण्हू निंधण खां हूंदा, पर डॉक्टर कादिर मक्सी तरक़ी पसंद पार्टी हिननि सां गॾु हूंदी। ऐं असीं इहो मुतालबो कयूं था SSP साहिब खां त इहो जेको बि ठाकुर हुजे उनजे मथां FIR कटे उनखे गिरफ़्तार कयो वञे। ऐं DC साहिब खे चवंदासीं त रेवेन्यू खे बहितर करणु खपे। 200 साल जिन माण्हुनि खे थी विया आहिनि, अॼु चाही केरु आहिनि, गैर त कोन आहिनि, सिंधी माण्हू आहिनि, सिंधी माण्हू आहिनि, हिन धरती जा ॼाया आहिनि। हिननि खे को बि आइनी हक़ तां नथो उतारे सघे। जे कंहिं में दम आहे त अची हिकिड़ी झूपड़ी ख़ाली करे ॾेखारे त पोइ असीं हुननि खे मञींदासीं। छा सिंध जा माण्हू एतिरा कोन्हनि? 6 करोड़ सिंध जा जहिड़ा जाॻंदा इंसान आहिनि। 5000 माण्हू आहिनि, 5000 माण्हू अॼु इन ठाकुर खे चओ तूं ही धमकियूं ॾियारे मोकिले थो, पर कंहिंखे चओ तूं ही वार बि उनजो कन मां बि नथो वठी सघीं ऐं तुंहिंजे लाइ उहो ॿारणु भरंदो ॾिसी वठे। जीअं थी तारीख़ी ॻोठ आहे वयुनि जो दड़ो, ॿिया बि खोड़सारा भर में दड़ा आहिनि जेके मुख़्तसिर तारीख़ूं रखनि था। उन दड़नि ते वेठल जेके असांजा हिते मक़ामी जेके हिंदू भाइर आहिनि असांजा, उन्हनि खे लॾाइण जी कोशिशि कई पई वञे। गैर क़ानूनी, गैर इख़लाक़ी, गैर आइनी उन्हनि खे लॾाइण जी कोशिशि कई पई वञे त उन्हनि खे लॾाए वठूं। 200 साल ताईं जेके वेठा आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं था लॾाए सघो? सो असां इहो हमदर्दी तौरु, यकजती तौरु असां सभ खां पहिरियां त उन्हनि सां गॾु आहियूं। वयुनि जे दड़े वारा पंहिंजो पाण खे अकेलो न सम्झनि, असां उन्हनि सां गॾु आहियूं। जेके बि दोस्त असां सां गॾिजी बीहनि था, STP सां गॾिजी बीहनि था, त इनशाला अॼु वाइदा ऐं वचन करे था वञूं त हिननि जो ॻोठ त छा, सॼो दड़ो त छा, पर हिकिड़ो घर बि ख़ाली न थींदो। सिंध तरक़ी पसंद पार्टी खिपरो जा जेको असीं दोस्त आहियूं सभई, हिन वयूं दड़ो जा जेके रवासी माण्हू आहिनि जे दुख में तकलीफ़ में आहिनि, असीं हिन सां मरण घड़ी ताईं गॾु आहियूं। असांजी जदोजहद सां गॾु आहियूं, हर क़िस्म जो असीं हिनखे साथ ॾींदासीं। ऐं वयो दड़ो खे जेको ज़मींदारनि खे लॾाए पियो, कॾहिं बि असीं इहो कोन चाहींदासीं इहो वीचारा था लॾे वञण लाइ। हीअ पंहिंजा घर आहिनि, हिन खे बचाइण लाइ असीं आख़िरी जदोजहद ताईं हिन सां गॾु रहंदासीं। 200 साल पुराणा घर आहिनि ऐं भील बिरादरी आहे। हिननि सां हारी कराए, धंधा कराए, वरी उन्हनि जा जेके घर ठाहियो, हाणे वीचारा हू वञनि पिया, हिननि खे दरबदर करे पिया वञनि। हिननि सां ख़ुदारा इहो ज़ुल्म न कयो वञे। हीअ क़दीमी ॻोठ आहे, तक़रीबन 200 साल खां आबाद आहे। हिननि खे ज़ोर ते लॾाइणु चाहे थो ठाकुर, इहो गैर क़ानूनी आहे। इहो असां कॾहिं बि STP हुननि खां गॾु आहे। ऐं हीअ जेको आहे हिते जूं बनियूं खपाए इंडिया वञे पियो ऐं इंडिया जो एजेंट आहे। हिनखे जेके इंटेलिजेंस इदारा आहिनि उन्हनि खे असां ख़बरदार कयूं था त हिन जी छानबीन करे ऐं हिन जा जेको रिकॉर्ड आहे उहो चेक कयो वञे त हिन जे पोयां कंहिंजी सपोर्ट आहे ऐं कीअं आहे। हिनखे बिल्कुलु इहो SP साहिब खे इहो अपील कयूं था त हिन ते FIR कटे ऐं गिरफ़्तार कयो वञे। असां हिन ठाकुर ज़ालिम ज़मींदार जो जेको बि वरिता हिते क़दीमी ॻोठ आहे, हिन सां जेके बि रहवासी आहिनि उन्हनि सां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ जस्टिस पाकिस्तान ऐं जेके बि आला अदालतूं आहिनि ऐं इख़्तियारियूं आहिनि उन्हनि खे इल्तिजा था कयूं त ही मुतासिरीन जेके ॻोठ वयूं दड़ो जा आहिनि, ही 200 साल पुराणा क़दीमी आहिनि। हिननि खे हिते जो ज़ालिम वॾेरो स्वरूप सिंह ठाकुर ऐं ॿियो जेको हबीराज ठाकुर ऐं ॿियो सुजान सिंह ठाकुर, हीअ हितां खां पाकिस्तान जूं जेके प्राप्तियूं आहिनि इहे गैर क़ानूनी तौरु विकिणी हिंदुस्तान वञनि पिया। मोदी जो मुल्क में जेको असांजो दुश्मन मुल्क आहे ओॾां वञनि पिया प्राप्तियूं। इन जो असां पाकिस्तान जो जेके बि इदारा आहिनि, इंटेलिजेंट इदारा, उन्हनि खे इहो अर्ज़ु था कयूं त इन जो हिकिड़ो ऑडिट कराई वञे त हिन असांजो पाकिस्तान जो पैसो गैर क़ानूनी जेको हू ॿाहिरि शिफ्ट कींदो करे। हीअ जेको ॻोठ वेंदड़ो आहे इहो त क़दीमी आहे।
क़दीमी ॻोठ आहे असांजा। हिते असां भील क़बीलो हिते आबाद आहियूं। तक़रीबन 200 साल यानी 7 पीढ़ियूं असांजो हिते गुज़री वियूं आहिनि। हिते असांजो सबूत ही जे पाण मंदर में बीठा आहियूं, पुराणो तारीख़ी मंदरु आहे। हितां असांजो क़ब्रिस्तान आहे, उहो बि पुराणो क़दीमी क़ब्रिस्तान आहे। ॿिया असांजे घरनि जा जेके वण आहिनि से बि पुराणा क़दीमी आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, केर बि अमलदार इहो सबूत असां ॾिसी सघंदा। हुनखां पोइ असांजा अबनि ॾाॾनि जा कार्ड आहिनि, उहो बि 1895 जा जेके जनम आहिनि उहो कार्ड बि असां वटि सबूत आहे। उहो केर बि अमलदार ॾिसी सघे थो, बिल्कुलु असां वटि सचा सबूत आहिनि। हीअ जंहिं असीं दड़े ते वेठा आहियूं, इहो आबाद ज़मीन खां 40 फुट मथे दड़ो आहे। हीअ 40 फुट मथे दड़ो आहे। असां ही सिंध जा रहवासी आहियूं, हिन पाकिस्तान धरती जा आहियूं, हिन सिंध धरती जा जावा आहियूं। एतिरो त असांजो हक़ आहे। ॿियो माण्हू पंहिंजूं ज़मीनूं वठी वेठा आहिनि, एतिरो वेहण जो त असांजो बि हक़ आहिनि बाबा। असां सिंध हुकूमत ऐं मर्कज़ यानी जेके वज़ीर आज़म वज़ीर आला सिंध उन्हनि सां मुतालबो कयूं था। असां पाकिस्तानी आहियूं, हिते असां वेठा आहियूं 200 साल पुराणा। असांखे वेहण जी इजाज़त ॾियो, असांखे ॻोठ आज़ादु करे ॾियो त असां पंहिंजो सुख जो साह खणूं। बेराज असां धमके ॾे था, असांजा नियाणी मेड़ ले गया, असांजा वॾा बुज़ुर्ग गया, पर असांजी मदद को करी आहे। असां न असांजो मंदरु वॾो आहे, असांजो मकान आहे, असां सरकारी सेवल आहे, हिते ॾिनोड़ी आहे ऐं स्कूल आहे। असां मदद करी जा, सरकार सां असांजी रिक्वेस्ट आहे असांजो दड़ो आज़ादु कराए। असां पूरा असां 200 साल थिया असीं हिते वेठा आहियूं। असां ना ज़मींदार धमके था ॾे कि असीं टपड़ खणा था सरकारी दड़ो को। असां के क़दीम असीं वेठा आहियूं। असांजा जो वण असांजा जो असांजा कारण जो असांजो ऐं मकान जो असां मड़ मुक़ाम थिए असांजा। असां ना धमके था ॾे कि हमें असीं सियारे से ॿाहिरि लेकिन का हिते असीं अरदास करो सरकार अॻ में वञा दड़ो असां ना दड़ो असां मंदरु असां आज़ादु करे ॾे। असें ठकुर अॻे असां मेड़ा करे गया, असांजा छोकिरा बीठा मेड़ा करे गया, ॿार बचे गया। असांजी को मदद करी अवां अॻे असांजे हथ जोड़ी आहे जे असांजो मंदरु आज़ादु करे ॾियो। हुनजो वधीक चवणु हो त STP हमेशह डॉक्टर कादिर मैक्सी जी अॻाणी में सिंध जी ग़रीब मज़लूम आवाम जी मदद कई आहे, अॻिते बि कंदी रहंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।